दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सभिनी के वालेकुम सलाम। सभ खां अॻु में त अवां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अवां सिंधी शोबे में दाख़िल थिया आहियो ऐं थी आहे तमामु वॾी जदोजहद, तमामु वॾी जाखोड़ खां पोइ अवां जी दाख़िला थी आहे। इहा अवां ऐं असांजी सॼी क़ौम जी तमामु वॾी कामयाबी आहे त हिकिड़े तालीमी इदारे में असां पंहिंजो हक़ वठी सघियासीं ऐं उमेद आहे त पंहिंजे हक़ जे लाइ असां पंहिंजी जाखोड़ पुरअमन तरीक़े सां, कानूनी तरीक़े सां जारी रखंदासीं इंशाअल्लाह। ही सफ़र अवां जे लाइ यकीनन मुनफरिद भी हूंदो ऐं नओं भी हूंदो ऐं ही जेको सफ़र आहे तालीम हासिल करण जो, जेका तव्हां तालीम हासिल करे चुका आहियो, मैट्रिक, इंटर, BA, MA, उन खां इलाही मुख़्तलिफ़ आहे। हाणे जॾहिं तव्हां मैट्रिक कयो था, इंटर कयो था या BA में अचो था त उन ताईं जेको आहे सो अवां खे तहक़ीक़ जे बारे में तमामु घटि ॿुधायो वञे थो त तहक़ीक़ छा आहे, तहक़ीक़ कीअं कजे ऐं तहक़ीक़ मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं तहक़ीक़ न हुजे त कहिड़ा नुक़सान आहिनि। MA में कुझु दोस्तनि यकीनन पढ़ियो हूंदो पर उते बि एतिरो न आहे जो उनखे वज़ाहत सां पेश कयो वञे। MPhil ऐं PhD इहे जेके डिग्रियूं आहिनि, इहे आला डिग्रियूं आहिनि ऐं असां वटि PhD जेका आहे सा आख़िरी डिग्री आहे। तव्हां ॿुधा हूंदा माण्हू त PhD खां मथे तालीम असां वटि न थींदी आहे। पोस्ट PhD या ॿियूं कुझु आहिनि पर उहे डिग्रियूं न आहिनि। ही PhD डिग्री जेका आहे सा आख़िरी डिग्री थिए थी इंसान जी तालीम जी ऐं उहा हासिल करणु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसंदव त MPhil या PhD असांजे हिन मुआशिरे में असां वटि असांजे भरपास में केतिरा माण्हू आहिनि, तमामु घटि माण्हू आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि में तव्हां ॾिसंदव त असांजे सिंधीअ में त खणी कुझु न कुझु माण्हू मिली सघनि था पर ॿियनि सब्जेक्टनि में तव्हांखे वरी घटि मिलंदा। के मौज़ू या मज़मून या सब्जेक्ट अहिड़ा आहिनि जिन में न हुजण जे बराबरि असां वटि PhD आहिनि ऐं इहे PhD जेके आहिनि स्कॉलर उसूली तौर जेतिरा वॾा पढ़ियल थियनि था ओतिरो मान बि लहणनि, पर असां वटि उहा अहमियत हैसियत न आहे। तंहिं हूंदे बि कुझु न कुझु फ़ाइदो पए थो। जॾहिं तव्हां MPhil कयो था, जॾहिं तव्हां PhD कयो था, तव्हां जेकॾहिं कंहिं नौकिरी में आहियो त उन नौकिरीअ में तव्हांखे फ़ाइदो पए थो, उन नौकिरी में तव्हांखे प्रमोशन मिली सघे थो, का नौकिरी मिली सघे थी इन बुनियाद ते। इहे ज़ाहिरी फ़ाइदा आहिनि। ॿियो वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे त तव्हां वटि इल्मु अची थो वञे ऐं इल्मु जंहिं वटि अचे थो त उहो लाज़मी न आहे त नौकिरीअ में ई रुॻो कमु अचे। उहो तव्हांखे ज़िंदगी जे हर मोड़ ते, हर जॻह ते कमु ईंदो ऐं उन इल्मु वसीले ई तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर बि करे सघो था ऐं पंहिंजे ॿारनि जी बि बहितर तरबियत करे सघो था ऐं मुआशिरे ऐं समाज जी बि ख़िदमत करे सघो था। उहा ॿी ॻाल्हि आहे त जेके आलिम आहिनि उन्हनि जे लाइ तकलीफ़ूं बि थियनि थियूं, ॾुखियाइयूं बि थियनि थियूं, पर इन जे बावजूदि जेको इल्मु हासिल करण वारो आहे उन जी असां वटि अहमियत वधीक आहे। उणायूं, कमियूं पेशियूं हर जॻह ते आहिनि पर तंहिं हूंदे बि इल्मु आहे ऐं उन जी तमामु घणी हैसियत आहे। हाणे ही जेको PhD जो सफ़र तव्हां शुरू कयो आहे, MPhil खां पोइ PhD तव्हांजी थींदी यकीनन, त इन में जेके मज़मून आहिनि, कुझु मज़मून त साॻा आहिनि। हाणे जीअं असां वटि के मज़मून तव्हां MA में पढ़ी आया हूंदा ऐं उन खां पोइ वरी जॾहिं तव्हां MPhil में पढ़ंदा जेकी उहे बि कुझु शामिल त हूंदा पर मुकमिल तौर ते उहे न हूंदा, उन्हनि जी जेका तालीम हूंदी वसी हूंदी। हाणे तव्हां पहिरें मरहले में हिकिड़ो सेमेस्टर पढ़ंदव, उन खां पोइ वरी ॿियो सेमेस्टर पढ़ंदव ऐं असां वटि सेमेस्टर जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त इहो ॻणियो वेंदो आहे 6 महीननि जो, पर अमली तौर इहो थींदो आहे 4-5 महीननि जो। त उन में 4-5 महीना जेके आहिनि से
गुज़रंदे देरि बि नथी थिए ऐं घणे भाङे ईअं थींदो आहे त मिसाल 4 महीना क्लास हलिया ऐं पोइ जेको आहे 5 महीने इम्तिहान थियो त ईअं मजमूई तौर ते 5-6 महीना असांखे लॻी था वञनि हिकिड़े सेमेस्टर मुकमल करण में। ऐं सेमेस्टर हिन वक़्तु जेको ही सेमेस्टर तव्हांजो शुरू थियो आहे उन जे बारे में तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो त तव्हां जेका दाख़िला 2019 में थियणी हुई उहा न थी सघी त उन लेट खे कंहिं तरीक़े सां असां जेतिरो थी सघे त उन खे ख़तमु कयूं या जिते बचत करे सघूं वक़्त जी त उहा करे सघूं। हिकिड़ो इहो मामिलो आहे। ॿियो मामिलो इहो आहे त हाणे जेको आहे इहे वबाई सूरत हाल आहे, कोरोना जी सूरत हाल आहे, इन सूरत हाल में जीअं यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि ऐं घणे भाङे बंदि आहिनि, खणी इंतिज़ामी ऑफिसूं खुलियल हूंदियूं पर क्लास नथा थियनि त हायर एजुकेशन कमीशन ऐं उन जे हिदायत ते असांजी यूनिवर्सिटियुनि छा कयो आहे जो ऑनलाइन क्लास शुरू कया आहिनि। ऑनलाइन क्लासनि जी पंहिंजी अहमियत आहे ऐं उन्हनि ऑनलाइन क्लासनि में असांखे जेको चयो वियो आहे त तव्हां जून, जुलाई, अगस्त 3 महीना क्लास हलायो ऐं सितंबर में इम्तिहान वठो। त हाणे तव्हां वटि मां ॾिसां थो त शायदि 2.5-3 महीना मुश्किल सां हूंदा पढ़ण जे लाइ ऐं उहा तालीम हासिल करण जे लाइ। त तव्हां हे 2.5-3 महीननि में 6 महीननि वारो जेको पढ़णु थींदो उनखे मुकमल कंदव ऐं इन में तव्हांखे महिनत घणी करणी पवंदी, वधीक वक़्तु ॾियणो पवंदो, पर मामला इहे आहिनि त वक़्त जी बचत बि थींदी ऐं वक़्तु जेतिरो बची सघे उहो बचायो। हिकु लम्हो, हिकु घड़ी क़ीमती आहे। त ईअं असांजी कोशिशि हूंदी त ऑनलाइन तव्हांखे पढ़ायूं। हाणे ऑनलाइन में मूं तव्हांजी टाइम टेबल जारी करे छॾी आहे, तव्हांजे ग्रुप ते शेयर करे छॾी आहे। उहा जेकॾहिं तव्हां चओ था त वरी मां तव्हांखे उहा पढ़ी ॿुधायां थो त उहा छा हूंदी। हाणे हिते जेका असां लिखी मूं टाइम टेबल तव्हां यकीन ॾिठी हूंदी उन पंहिंजे ग्रुप ते जेको असां व्हाट्सएप ग्रुप ठाहियो आहे उन में इहो आहे त असां सूमर, अंगारे, अरबा ऐं ख़मीस ते जेके आहिनि से क्लास रखिया आहिनि ऐं उहे आहिनि त पहिरियों जेको तव्हांजो सब्जेक्ट आहे उहो आहे तहक़ीक़ जो फ़न, अहमियत ऐं तारीख़। इहो तव्हांखे डॉक्टर आबदा गांगरो पढ़ाईंदी ऐं उनखां पोइ आहे क्लासिकी ऐं उरूज़ी शाइरी, इहो तव्हांखे सब्जेक्ट डॉक्टर सीमा आबड़ो पढ़ाईंदी ऐं उनखां पोइ आहे लोक अदब जो अभ्यास, जेका इहो अभ्यास तव्हांखे डॉक्टर इनायत लगारी साहब पढ़ाईंदो ऐं मां अव्हांखे सिंधी ॿोली ऐं अदब ते थियल तहक़ीक़ जो जाइज़ो पढ़ाईंदुसि। हाणे इन में तव्हांखे 2 सब्जेक्ट अहिड़ा आहिनि जेके तव्हां पहिरियां पढ़ी चुका आहियो, लोक अदब ऐं इन क्लासिकल ऐं उरूज़ी शाइरी, इहे MA में शामिल आहिनि, इहे पढ़ी चुका आहियो ऐं हाणे इनखे थोरो वसी पैमाने ते पढ़ंदव। यकीनन असांजा जेके उस्ताद आहिनि उहे तव्हांखे वधीक पढ़ाईंदा ऐं अव्हां मुतालियो कंदा वसी त तव्हांखे फ़ाइदो पइजी वेंदो। 2 सब्जेक्ट तव्हांजा थोरा नवां आहिनि। हाणे हिकिड़ो इहो आहे त तहक़ीक़ जी अहमियत कहिड़ी आहे ऐं तहक़ीक़ आहे छा, त इन जे बारे में डॉक्टर आबदा तव्हांखे मूंखे उमेद आहे त सुठे नमूने उहा पढ़ाईंदी ऐं इन हवाले सां उहा पढ़ाईंदी बि रही आहे, उन जो तजुर्बो बि आहे, कमु कंदी रही आहे। ऐं इन खां सवाइ ॿियो जेको आहे त जेका तहक़ीक़ थी चुकी आहे सिंधी ॿोली ऐं अदब में उन जे बारे में मां अव्हांखे पढ़ाईंदुसि ऐं हर उस्ताद, हाणे हीअ जेका मां टाइम टेबल ठाही आहे इन में मां इहो बि लिखियो आहे त जेके बि उस्ताद पढ़ाईंदा तव्हांखे पंहिंजे मर्ज़ीअ सां तव्हां यकीनन अव्हां जो उन राय जो ख़्यालु कंदा त तव्हांखे कहिड़ो वक़्तु सही लॻे थो, कहिड़े वक़्त ते जेको आहे सो तव्हां पंहिंजो क्लास रखी सघो था, ऑनलाइन क्लास। त उहे तव्हां हिक ॿिए जे अंडरस्टैंडिंग सां तव्हां पंहिंजो कंहिं बि वक़्त ते कंहिं बि ॾींहं ते क्लास रखी सघंदव ऐं हफ़्ते में हर हिकु जी मिसाल 4 सब्जेक्ट आहिनि त हाणे इहे सब्जेक्ट जेके आहिनि सभु मां तव्हांखे ॿुधाया त 4 सब्जेक्ट तव्हांखे हिन सेमेस्टर में पढ़णा पवंदा ऐं 4 वरी ईंदड़ सेमेस्टर में पढ़णा पवंदा। जीअं इहे तव्हांजो सेमेस्टर ख़तमु थींदो त उनखां पोइ नओं सेमेस्टर शुरू कंदासीं ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त अगस्त जी 31 तारीख़ ताईं हीअ तव्हांजो सेमेस्टर पढ़ाई हलंदी। उनखां पोइ कुझु ॾींहं तव्हांखे असां वक़फ़ो ॾींदासीं ऐं 15 सितंबर खां इम्तिहान शुरू कंदासीं।
तव्हांजो ऐं इम्तिहान कीअं थींदो, इम्तिहान ऑनलाइन थो थिए या कहिड़ो तरीक़ो थिए थो, इहो अॻिते हली वाज़े थी वेंदो। बहरहाल हाणे इन सूरत हाल में इहो आहे त मां चाहींदुसि त घटि में घटि हर उस्ताद हफ़्ते में हिकिड़ो ऑनलाइन पीरियड तव्हांजो वठे ऐं उन में तव्हांखे जी जेतिरो गाइड करे सघे त उहो करे सघे। ज़ाहिर आहे महदूद वक़्तु आहे। ऐं इन खां सवाइ हीउ जेको असां व्हाट्सएप ग्रुप ठाहियो आहे, इहो ग्रुप जेको आहे इन ग्रुप ते मिसाल मां जेकॾहिं का शइ तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो, को आर्टिकल चवां थो तव्हां पढ़ो, तव्हां सां रिलेटेड आहे, तव्हांजे सब्जेक्ट सां आहे, त उहो मां शेयर कंदुसि। ईअं तव्हां मां कंहिं दोस्त खे का अहिड़ी शइ लॻे थी त हीउ क्लासिकल शाइरीअ जे लाइ हीउ आर्टिकल सुठो आहे, त उहो शेयर करे वरी सभु पढ़ी वठनि, या लोक अदब जे लिहाज़ खां जेको त उहो बि ॼण तव्हांजी पढ़ाई जो हिसो हूंदो। व्हाट्सएप ग्रुप बि तव्हांजे पढ़ाईअ जो ई हिसो आहे। ऐं ईअं सम्झो त जी तव्हां कंहिं वक़्तु बि पढ़ी सघो था, जंहिं वक़्तु तव्हां चाहियो। त हिकिड़ो त हीउ लेक्चर असां ॾियूं था जंहिं वक़्त ते, इहे सम्झो जेकॾहिं त असां तव्हांखे सही न सम्झाए सघिया आहियूं लेक्चर में ऐं एतिरो वक़्तु न हुयो, त उन रिकॉर्ड करे कोशिशि कंदासीं त हीउ यूट्यूब ते लेक्चर रखूं ऐं उन्हनि लेक्चर्स खे तव्हां ॿीहर ॿुधण जी कोशिशि कयो, त थी सघे थो पोइ सम्झ में अची वञे। या वरी इन खां सवाइ तव्हांजे मौज़ूअनि जे लिहाज़ खां लोक अदब आहे, क्लासिकल शाइरी आहे, तहक़ीक़ आहे, सिंधी ॿोलीअ में जेका तहक़ीक़ थियल आहे, उन जे लिहाज़ खां नेट भरी पई आहे। तमामु घणा लेक्चर बि पिया आहिनि मुख़्तलिफ़ आलमनि जा, अदीबनि जा, शाइरनि जा ऐं इन खां सवाइ उस्तादनि जा, त उहे बि तव्हां ॿुधी सघो था। त तव्हां मतिलबु आहे त मालूमात हासिलु करणी आहे पंहिंजे मज़मून जे लिहाज़ खां, पाण खे तयारु रखिणो आहे, पाण खे ॼाण हासिलु करणी आहे। त इहे जेके आहिनि से तव्हांजो जो आहिनि। अच्छा, ॿियो हिकिड़ो तव्हांखे मामिलो थोरो मुंझाईंदो हूंदो त साईं एम फिल या PhD जॾहिं कजे त उन वक़्तु को न को मौज़ू खणिबो आहे, कंहिं न कंहिं मौज़ूअ ते तहक़ीक़ कबी आहे, हिकिड़े मौज़ू ते तहक़ीक़ कबी आहे। हाणे उहो मौज़ू ईअं हूंदो, मिसाल तव्हां एम फिल सिंधीअ में करियो था त तव्हां एम फिल सिंधीअ में करण जे लाइ सिंधी अदब जो को मौज़ू खणंदव, सिंधी अदब ऐं ॿोलीअ जो को मौज़ू खणंदव, उन ते तहक़ीक़ करे सघंदव। ईअं न आहे त असां जेकॾहिं चऊं साईं उहो मां जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ते PhD कयां, उहो मौज़ू पंहिंजी जॻह ते अहम आहे, पर उहो तव्हां पॉलिटिकल साइंस में जेकॾहिं एम फिल कंदव या PhD कंदव त उन में खणी सघो था। पर उन में हिकिड़ो ॿियो पासो इहो थी सघे त साईं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सिंधी अदब जे लाइ वॾो कमु करे वई हुई, मां उन पासे ते खणां थो, उन ते मां कमु करणु चाहियां थो, त इहो थी सघे थो उनजो इहो पासो। पर उन में बि इहो ॾिसबो त छा हुनजो एतिरो कंट्रीब्यूशन आहे जो असां एम फिल या PhD करे सघूं। त ईअं जेके आहिनि से तव्हांखे मौज़ू जा मामला निबेरणा पवंदा। ऐं ॿियो उहो तॾहिं खणंदव जॾहिं तव्हांजा एम फिल जा 2 सेमेस्टर मुकमिल थी वेंदा, ऐं मुकमिल थियण खां पोइ तव्हां को मौज़ू खणंदव। हाणे उन में इहो आहे त तव्हांजी तयारी भले अॼु खां ई शुरू थी वञे, तव्हां मौज़ू लिखंदा वञो किथे कंहिं कापीअ ते या पंहिंजे फ़ोन में किथे सेव कंदा वञो, पोइ उहो मौज़ू भले 8-10 थी वञनि, 8-10 मौज़ूअनि मां तव्हांखे हिकिड़ो मौज़ू चूंडणु सवलो थी पवंदो। ऐं उन जूं केतिरियूं ॻाल्हियूं ॾिसणियूं पवंदियूं त साईं हीउ जेको मौज़ू असां खणूं था, कंहिंजो हीउ जेको मौज़ू खणूं था असां, उन मौज़ूअ जी वुसत केतिरी आहे, अहमियत केतिरी आहे, उन में मवाद केतिरो मिली सघे थो। ऐं पंहिंजो हाणे हीउ टाइम बि ख़तमु थींदो थो वञे, पर बहरहाल वठूंसि था, कुझु टाइम 10 मिंट हिन खां वरितो आहे टाइम। त ईअं मौज़ू जी तव्हां चूंड करे सघो था ऐं खणी सघो था। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त हीउ जॾहिं तव्हां इम्तिहान ॾींदव त तव्हांजे लाइ लाज़िम आहे त 100 मां 60-70 मार्कूं खणो, 100 मां 60 या 70 मार्कूं, घटि में घटि 60 हुजनि, वधि में तव्हां भले 100 मां 100 मार्कूं खणो, सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं 60% खां तव्हां घटि मार्कूं खणंदव त तव्हांखे शायदि मौज़ू खणण बि न ॾींदा, तंहिंजे करे इम्तिहान ते तव्हांखे ध्यानु ॾियणो पवंदो ऐं उन में तव्हांखे अॻिते हली। अच्छा, ॿियो त हाणे जीअं पंहिंजो लेक्चर असां ॾियूं था त तव्हांखे असाइनमेंट बि ॾींदासीं असां, उहा असाइनमेंट तव्हां कंप्लीट करे तव्हां पंहिंजो ग्रुप जेको आहे उन ते शेयर कंदव, या पर्सनल जेको उस्ताद तव्हांखे ॾिए थो असाइनमेंट उनखे तव्हां बाय पोस्ट मोकिले सघो था, तव्हां उनजे WhatsApp ते मोकिले सघो था।
त उहे असाइनमेंट्स बि असां कोशिशि कंदासीं त तव्हांजो काउंट कयूं ऐं उन्हनि ते बि नंबर ॾियूं त जीअं तव्हांजो जॾहिं इम्तिहान वठूं त मिसाल 100 मार्कुनि जो इम्तिहान वठिणो आहे त उन में थी सघे थो त 30-40 मार्कूं असां असाइनमेंट्स ते ॾेई छॾियूं ऐं बाक़ी जेको आहे सो 60 मार्कुनि जो तव्हां खां पेपर वठूं त इहो अॻिते हली इहो डिसाइड थियणो आहे ईअं कंदासीं तंहिंजे करे असाइनमेंट्स ते बि ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे वक़्तु घटि आहे अव्हां जो जेकॾहिं को सुवालु हुजे त पुछो त मां हुन जो जवाबु ॾेई सघां थो जी कंहिंजो सुवालु आहे आवाज़ अचे थो अव्हांखे जी जी आवाज़ अचे थी सर कंहिंजो को सुवालु हुजे त छो रुगो मूं ई ॻाल्हायो आहे तव्हां मां कंहिं कोन ॻाल्हायो आहे हींअर मुंहिंजे ख्याल में हा जी 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 सर वसीम का बोल रहे हैं हा हा वसीम हेलो जी जी हा बाबा सर यो क्लास जो है सो केतिरा ॾींहं हफ़्ते में क्लास हलंदा बाबा टाइम टेबल मां हुन में शेयर कई आहे हफ़्ते में 4 क्लास तव्हांजा थींदा ठीकु आहे हर हिकु सब्जेक्ट जो हिकिड़ो क्लास ठीकु आहे पोइ 50 मिंट हुजे 60 मिंटनि जे अंदरि कोशिशि कंदासीं त तव्हां क्लास त ही ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे वठंदो मूंखे उमेद आहे पर कोशिशि कयो त सेल्फ स्टडी बि कयो छो त हींअर एतिरो टाइम आहे कोन जो उन में असां मुकमिल तौर ते क्लास उसूली तौर ते असां तव्हां हफ़्ते में जेको आहे हर सब्जेक्ट जा 2 क्लास वठूं हाणे उन में हिकिड़ो त तव्हांजो टाइम उहो तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो ॿियो असां जेके उस्ताद आहियूं उन्हनि सां ॿिया प्रॉब्लम आहिनि मिसाल कहिड़ा प्रॉब्लम आहिनि नेट जा इशू त ठीकु आहे सभिनी सां आहिनि मूंखे जेको आहे सो ॿियनि सब्जेक्ट्स जा वठिणा पवंदा मिसाल MA वारनि जा क्लास वठिणा पवंदा MA वारनि जा क्लास आहिनि BS वारनि जा क्लास आहिनि ऐं इन खां सवाइ MA1 MA2 BS जो पहिरियों साल आहे ॿियो साल ईअं उन्हनि जा त हर उस्ताद जे लाइ इहे प्रॉब्लम आहिनि त तव्हां जेको ॿियो सुवालु हुजे कंहिंजो त जी बाबा को सुवालु आहे कंहिंजो न सर फिलहाल शायद कंहिंजो को सुवाल न आहे कंहिंजो को सुवालु न आहे हाणे छा थींदो त ईंदड़ क्लास तव्हांजो हर उस्ताद तव्हांजे सब्जेक्ट जे मुताबिक़ वठंदो ऐं उहो उस्ताद तव्हां सां हिते ग्रुप में पंहिंजी टाइम टेबल शेयर कंदो ऐं उहो तव्हां वठी सघो था ऐं हीअ जेको असां टाइम टेबल में टाइम लिखियो आहे लाज़मी न आहे त इहो 1 खां वठी 3 या 3:30 वॻे ताईं इहे जेके टाइम टेबल आहे इहा 2 पीरियडनि जी आहे असां छो जो क्रेडिट अवर्स थींदा आहिनि क्रेडिट अवर्स में इहो आहे त तव्हां हर सब्जेक्ट जा हफ़्ते में 3 पीरियड वठो ऐं इहो ई सबबु आहे त तव्हां ॾिसंदा त 1 खां वठी 3:40 मिंटनि ताईं त इहो 50 मिंटनि जो 50 मिंट माना 1 क्रेडिट अवर क्रेडिट अवर 60 मिंटनि जो बि थी सघे थो त इहे 3 कलाक 3 क्रेडिट अवर्स ईअं थियनि था त पर हाणे असां उनखे थोरो लॉकडाउन जे करे नरम ईअं कयो आहे त बजाए जो 3 कलाक तव्हां हिकु उस्ताद तव्हांखे डेली पढ़ाए तंहिंजे करे उहो रुगो 60 मिंटनि जो हिकिड़ो क्लास वठे त जीअं तव्हांखे बि टाइम मिली सघे ऐं उस्ताद खे बि थोरी फ़ुर्सत मिली सघे ऐं तव्हां महिरबानी करे सेल्फ स्टडीअ ते वधीक ध्यानु ॾियो त बहितर थींदो ऐं जेकॾहिं चाहींदो त उस्ताद वठंदा उहो इनकार न आहे पर उन में ही जेके प्रॉब्लम अचनि था अॼु जीअं असांजा 3-4 कलाक हलिया विया तव्हां बि इंतज़ारु कयो मूं बि इंतज़ारु कयो लाइट जे करे ऐं ॿियनि मसइलनि जे करे नेटवर्क जे करे त इहे मसइला बेसब्री सां लागू आहिनि तंहिंजे करे कोशिशि कयो सेल्फ स्टडीअ जी बहरहाल फ़ोन ते बि मूंखां पुछी सघो था को मसइलो न आहे जेकॾहिं हींअर असां कनेक्टिविटी जो प्रॉब्लम आहे त तव्हां टेलीफोन ते व्हाट्सएप ते सुवाल करे सघो था त उनजो मां जवाबु तव्हांखे ॾेई सघां थो ऐं मां 24 कलाक ई हाज़िर आहियां पर थोरो ख़्यालु कजो जंहिं वक़्तु 11-12 खां पोइ सुबुह ताईं निंड वारो जेको आहे वक़्फ़ो 5-7 कलाकनि जो बाक़ी मां अवेलेबल आहियां जेसि ताईं लोड शेडिंग आहे ओसि ताईं त निंड कोन थी अचे नथी अचे पर छा आहे त पोइ वरी ॿिया लिखण पढ़ण जा कम बि करणा पवनि था राति मां तक़रीबन 3:30 वॻे सुतो आहियां त कम लिखण पढ़ण जा आहिनि असां सां लागू गर्मी आहे निंड नथी अचे त पोइ ॿियो न त भला इहो कमु त करे वठूं ठीकु आहे सर ठीकु आहे थैंक यू बिल्कुलु सर तव्हां जी जी तव्हांजी रहनुमाई खपे सर बिल्कुलु बाबा असां हाज़िर आहियूं ठीकु आहे बाक़ी जेकॾहिं को दोस्त चाहे मिलणु चाहे हिकु यूनिवर्सिटी हलियो अचे को इशू कोन्हे को पर मास्क वग़ैरह तव्हां पाइजो इहे जेके SOPs चवनि था
उन ते अमल कबो। जी बाक़ी जी। मजमूओ जेको चवनि था उहो असां ज़ाहिर नथा करे सघूं। ठीकु आहे, ठीक है जी सर। थैंक यू वेरी मच। महिरबानी सर, लख थोड़ा। ओके थैंक यू सर।